अदान कलाम ला दोस्तन फरमाइश कई आहे ॻोठ ढेबुड़ी खां अरबाब, ॻोठ जाम खान हिंद खां छुटो खान मवाली अली नवाज ऐं आरब, ॻोठ कुबड़ी खां अरबाब रेगिस्तान जी फरमाइश आहे। वज़ीर आज़म थी वो हारी नारी भेण असांजी बेनज़ीरा। शहीद भुट्टे जी साधी वो हारी नारी, शहीद भुट्टे जी वो धीअ वो हारी नारी भेण असांजी बेनज़ीरा। लुकमान फकीर जो बाजिर संग करे हुआ सिंध सूबे जंहिंजो शान वधायो, सिंध सूबे जंहिंजो शान वधायो, पंजाब सूबे जंहिंजो मान वधायो, इक़्तिदार में अची वई वो पीपी प्यारी भेण असांजी बेनज़ीरा। क्या नाम है आपका? नाम तो आपने सुना ही होगा। अब्दुल करीम परदेसी राजा जग। सरहद सूबे में जंहिंजी सराही अवाम चे गॾ जी ख़ुशी मल्हाई, ऐं बलोचिस्तान जे रूह में रही वो पीती प्यारी भेण असांजी बेनज़ीरा। वज़ीर आज़म थी वो हारी नारी, वज़ीर आज़म थी वो अवाम प्यारी भेण असांजी बेनज़ीरा। हक गरीबन खे हिकु जहिड़ो ॾींदी, मुल्क सॼे में रोशनी ईंदी, ऐं अवाम खे उहो सलाम करे रही वो पीती प्यारी भेण असांजी बेनज़ीरा। बेनज़ीर जो
भेण